ठुला बरसां ठुल बी सेक्शन थाने जी अदगोट जमान सरकी में पुलिस कार्रवाई दौरान शहीद थियल पुलिस जमादार परवेज बंगलानी वाक़े जा जवाबदार पुलिस गिरफ्तार न करे सगी। शहीद पुलिस जमादार जा वारिस सरापा एहतजाज। वारसन सब्ज़ अली बंगलानी, सदाम बंगलानी, बाबल बंगलानी, अलिफ बंगलानी बेन एहतजाज कंदे चयो त SSP जे कबाद बासरन जे चवण ते शहीद पुलिस जमादार जो खून लोड़ण चाहे तो उन्हनि वधीक दाईंदे चयो त SHO ठुल बी सेक्शन रफ़ीक अहमद खेड़ो के बदली करे शहीद जे केस के रदोबद करण जी कोशिश कई वई आहे। मुज़ाहिरीन आजी सिंध DIG लाड़काणो ऐं ॿियनि वसवारनि खां इंसाफ़ जी अपील कई। आख़िर में यादि रहे त पुलिस कार्रवाई दौरान ॻोठ ज़मान सरकी में सोंदड़ा ऐं सुमरा बिरादरी हथां पुलिस जमादार परवेज़ बंगलानी शहीद थियो हो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। वापस कर दे, सेक्शन रफीक कोयलो साहब वापस कर दे। असां DIG लाड़काणा, IG साहब सिंध, SSP साहब जे कमल खे पुरज़ोर अपील था कयूं त असांजो शहीद पुलिस जमादार साहब असां इंसाफ़ थिए ऐं असांखे रफीक SHO सेक्शन वापस मिले। असां उन मां मुतमिन आहियूं। असांखे खून सां इंसाफ़ करणु खपे। ज़रूर कंदासीं, सुभाणे रखंदासीं। इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे, रफ़ीक कोयलो वापस खपे।